सिंध यूनिवर्सिटी डामशुर जो 17 ग्रेड जा माज़ूर ऑफिसर इस्माइल बजीर अलर्ट थियल क्वार्टर कैंसिल करण खिलाफ सिंध हाई कोर्ट हैदराबाद पहुंची वियो। सिंध हाई कोर्ट जस्टिस अदनान अल करीम मेमण जस्टिस रियाज़त अली साहिर ते मुश्तमिल डिवीजनल बेंच चारू दरख्वास्त गुज़ार पंहिंजे वकील सैयद माजिद शाह मार्फत पेश थियो। दरख्वास्त गुज़ार चयो त सिंध यूनिवर्सिटी जो 17 ग्रेड जो ऑफिसर आया अगूणे वक्ती वीसी खलील खोम्भाटी पाण कॉलोनी में एयर टू क्वार्टर अलॉट कयो हो, जंहिं बाद कॉलोनी चेयरमैन घुराई त उहो क्वार्टर वापसि ॾेई छॾे न त मैडम खे सुञाणे थो। इहो क्वार्टर कैंसिल कंदासीं जेका ॻाल्हि मूं न मञी। इंच त साॻियो क्वार्टर वरी वक्ती वीसी कॉलोनी चेयरमैन अली नवाज़ सियाल जे चवण ते कैंसिल करे प्रोफेसर शाहनवाज़ शाह खे अलॉट करे छॾियो। इंच त मूंखे अलॉट थियल क्वार्टर नंबर A2 वापसि ॾेई इंसाफ़ कयो वञे। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त हिकु मासूर इंसान खे अलॉट थियल क्वार्टर ज़बरदस्ती कैंसिल करे ॿिए खे ॾियणु कानून जे ख़िलाफ़ आहे। अदालत स्टे ऑर्डर जारी कंदे यूनिवर्सिटी इंतज़ामिया खे दरख्वास्त गुज़ार ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइनि खां रोके लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी 3 हफ़्तनि ताईं मुलतवी करे छॾी।